अदा साले सरदार बिचार खान जे ॻोठ में जेका फायरिंग करे आयो हो, ही माण्हू ज़रूर उन ॻाल्हि जो बदिलो चुकाइण जे लाइ ॻोठ में आया हूंदा। इहो ई हाल रहियो त ॻोठ जा माण्हू त असांजा मुखालिफ़ थी पवंदा। तू इहो पे पुछी न त फायरिंग कंहिं कई आहे? सरदार बिजार खान जा माण्हू अदा साले खे जवाब ॾियण आया हुया, छो जो अदा साले उन्हनि जे ॻोठ ते चढ़ाई कई हुई। ख़बर नाहे किथे आहे अदा साले, ॿुधाए बि कोन वियो आहे। अदा हिकिड़ी ॻाल्हि साबित थी वई आहे, अदा साले खे पाण ॿई बिल्कुल भी प्यारा कोन आहियूं। हुनखे जेकॾहिं काशे मिठी आहे न त उहा आहे संदसि अना। रुगो माण्हुनि में कंध ऊंचो रखण जे लाइ हथियार खयो अथसि, असांजे लाइ त ज़रूर बि नथो सोचे। हीअं न चओ अदा, हीअं न चओ। छो न चवां अदा? जेकॾहिं भाउ साले खे तुंहिंजो ऐं मुंहिंजो उल्को हुजे हा त हू हींअर घर में वेठो न हुजे हा, पर न, हुनखे त असांजो अहसास ई न आहे। असांखे अकेलो हिन घर में छॾे हलियो वियो आहे। तूं बीमार ऐं ज़ख्मी आई ऐं अकेली हीणी औरत आया। कंहिंजे सहारे असांखे अकेलो छॾे हलियो वियो आहे? हा, तूं ई ॿुधाए, मूंखे जवाब ॾे। छा थो चवे? जूतो चक में झले माफ़ी वठंदो? हाँ सरदार, वठण त खपेसि। मां पाण हैरान आहियां त अॼु ही राज़ी कीअं थी वियो आहे। दादा पंहिंजनि जी जुदाई ऐं क़ैद जी तकलीफ़ चङनि भलनि खे टोड़े विझंदी आहे। सरदार साहब, सच इहो आहे त चिबड़ खान मुड़स न पर डूंगर अथई, डूंगर बि त नंढड़ी छेणीअ सां टुकजी वेंदा आहिनि। अड़ाई जेके रोड रस्ता ॾिसी थो न, इहे बि डूंगर जे भोर सां ठाहिया वेंदा आहिनि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।